शांति अॼु मिली तारीख़ 5/6/2024 मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार तव्हां साहिबज़ादा सो शहज़ादा ठहण वारा आहियो। तव्हांखे कहिड़ी बि चीज़ जी इच्छा न रखणी आहे, कंहिंसां बि कुझु मांगणो न आहे। प्रश्न तबियत खे ठीकु रखण लाइ कहिड़ो आधार न वठिणो आहे। उत्तराखंडी ॿार सम्झंदा आहिनि वैभव जो आधार ते तबियत ठीकु रहंदी, परंतु बाबा चवंदा आहिनि ॿार हिते तव्हांखे वैभव जी इच्छा न करणी आहे। वैभवनि सां तबियत ठीकु न थींदी आहे। तबियत ठीकु रखण लाइ यादि जी यात्रा ते रहो। चइबो बि आहे न, ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। तव्हां ख़ुशि रहो, नशे में रहो। यज्ञ में दधीची ऋषि जी मिसल हड्डियूं ॾियो त तबियत ठीकु थी वेंदी। इहे असांखे सदा यादि रखिणो आहे ऐं हिनखे अमल में लाइणो आहे। असां अगरि सदा सेवा में बिज़ी रहूं, असांखे संकल्प रहे बाबा चई सदा सेवा में बिज़ी रहो त तबियत ठीकु रहंदी, त पोइ असांखे सेवा कंदासीं कि हा मुंहिंजी तबियत ठीकु रहंदी, सेवा सां सभिनि जो भलो थींदो, पुण्य जो खातो वधंदो, सेवा में बाप जी यादि रहंदी। उहो जेको बि कमु करूं था उनजो फ़ाइदो सोचे करे कमु कंदासीं न, त वो प्रैक्टिकल में अनुभव थींदो। ओम शांति। बाप खे चइबो आहे करन करावना। तव्हां साहिबज़ादा आहियो। तव्हांजी हिन सृष्टि में ऊच ते ऊच पोज़ीशन आहे। तव्हां ॿारनि खे नशो रहणो खपे कि असां साहिबज़ादा साहिब जी मथे हाणे वरी खां पंहिंजो राज्य भाॻ स्थापना करूं था। इहे बि कंहिंजी ॿुधी में यादि न रहंदो आहे। बाबा सभी सेंटर्स जे ॿारनि जे लाइ चवंदा आहिनि, अनेक सेंटर्स आहिनि, अनेक ॿार ईंदा आहिनि। हर हिक जी ॿुधी में सदैव यादि रहे कि असां बाबा जी श्रीमत ते वरी खां विश्व में सुख शांति जो राज्य स्थापना करूं था। एॾा सारा ॿार, एॾा सारा सेंटर्स जो आहिनि, एॾा सारा ॿारनि खे सदा यादि रखिणो खपे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, माण्हुनि खे लॻंदो आहे इहे छा था करनि, बसि वेठा आहिनि, मुरली ॿुधनि था ऐं ईअं था करनि, क्लास था कराइनि, कोर्स था कराइनि, बसि खाइनि था। एॾा वॾा घर ठाहे वेठा आहिनि, बसि खाइनि पीअनि ऐं इहे करनि था, छा था करनि। लेकिन असांखे सदा नशो रहे त कॾहिं बि असां हिन माण्हुनि जी न ॻाल्हियुनि में न ईंदसि। असांखे सदा ईअं नशो रहे कि मां शिव बाप की यादि करे, शिव बाबा जी श्रीमत ते हली करे हिन विश्व में सुख शांति जो राज्य स्थापना करां थी। सुख ऐं शांति ॿ अक्षर ई यादि रखणा आहिनि। तव्हां ॿारनि खे केतिरो ज्ञान मिलंदो आहे, तव्हांजी बुद्धि केतिरी विशाल हुजणी खपे। हिन में जामड़ी बुद्धि न हली सघंदी आहे। पंहिंजे खे साहिबज़ादा सम्झो त पाप ख़तमु थी वेंदा। ॾाढा आहिनि जेके सॼो ॾींहुं बाप जी यादि ई न रहंदी आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हांजी बुद्धि डल छो थी वेंदी आहे। सेंटर्स से अहिड़ा ॿार ईंदा आहिनि जंहिंजी बुद्धि में आहे ई न कि असां श्रीमत ते विश्व में पंहिंजो दैवी राज्य स्थापना करूं था। अंदरि में उहो नशो फलक हुजणी खपे। मुरली ॿुधण सां रोमांच खड़ा थियणु खपनि। हिते त बाबा ॾिसंदा आहिनि ॿारनि जो ॿियो ई रोमांच डेड थी वेंदा आहिनि। ढेर ॿार आहिनि जंहिंजी बुद्धि में यादि ई न रहंदो आहे कि असां श्रीमत ते बाप जी यादि सां विक्रम विनाश करे पंहिंजी राजधानी ठाहियूं था। रोज़ बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हां वॉरियर्स आहियो, रावण ते जीत पाइण वारा, अर्थात विकार बुराइनि ते जीत पाइण वारा। बाप तव्हांखे मंदिर लाइक़ु ठाहींदा आहिनि, परंतु एतिरो नशो व ख़ुशी ॿारनि खे रहंदी थोरी आहे। कोई चीज़ न मिली त बसि लुटी वेंदा। बाबा खे त वंड लॻंदो आहे ॿारनि जी अवस्था ते, माया जी जंजीरनि में फसी आहिनि। तव्हांजो मान, तव्हांजो कारोबार, तव्हांजी ख़ुशी त वंडरफुल हुजणी खपे। असांजो मान, असांजो कारोबार, असांजी ख़ुशी त वंडरफुल हुजणी खपे। भले असां कंहिंखे ज्ञान ॾियूं था, लेकिन उहो बि नशे सां ॾियणो आहे कि मां कंहिंजो ज्ञान, कंहिंजो परिचय कंहिंखे ॾियां थी, कंहिंजे कंपनी जी एम्प्लॉय आहियां। हाणे असां एम्प्लॉय आहियूं, बाबा जो ज्ञान डिलीवर करे ॿखर असांखे डिलीवर करिणो आहे माण्हुनि खे, ॿारनि खे, उहो बि बाबा खे पहचाननि।
तव्हांजो कारोबार आहे, तव्हांजी ख़ुशी त वंडरफुल हुजणी खपे। जो मित्र संबंधनि खे न भुलंदा आहिनि उहे कॾहिं बाप खे यादि न करे सघंदा, उहे छा पद पाईंदा। ईअं भले यादि कंदा, लेकिन जो दिलि सां जिगरी यादि हूंदी आहे, जिगरी प्यारु हूंदो आहे, उहो न करे सघंदा आहिनि। छो जी बाबा सां जिगरी प्यारु करण जे लाइ सभिनि सां तोड़णो पए। प्यार कल्ह बाबा चई न, हिक सां प्यार करो त सभिनि खे मिलंदो, बिखरे हुए प्यार खे समेटो। कीअं हिकु बाप सां प्यार रखो त असां ॿियनि सां बि प्यार रखंदासीं, लेकिन पहिरियों सॼो हिकु बाप सां पूरो प्यार हुजिणो खपे। पोइ हुन अनुसार बाबा जे ॿार आहिनि, इन करे असां हिननि सां प्यार आहे उहो हलंदासीं त उन्हनि खे कॾहिं बि ईअं न लॻंदो कि मूंसां प्यार न कंदा। जो मित्र संबंधी खे न भुलजंदा आहिनि उहे कॾहिं बि बाप खे यादि न करे सघंदा आहिनि। पोइ छा पद पाईंदा। वंडर लॻंदो आहे बाबा खे। तव्हां ॿारनि खे त ॾाढो नशो हुजिणो खपे। पंहिंजे खे साहिब सां ज़्यादा सम्झो त कुझु बि मांगण जी परवाह न। बाबा त असांखे एतिरो अथाह खज़ानो ॾींदो आहे जो 21 जन्मनि ताईं कुझु बि मांगण जो ई न रहंदो। असांखे एतिरो नशो रहणो खपे, असांखे कॾहिं कंहिंसां कुझु मांगणो ई न पवंदो। परंतु बिल्कुलु ई डल जामड़ी बुद्धि आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि त 7 फुट लंबी हुजणी खपे। मनुष्यनि जी बुद्धि अधिक खां अधिक 6 से 7 फुट हूंदी आहे। बाबा ॿारनि खे केतिरो उल्हास में लाहींदा आहिनि। तव्हां साहिबज़ादा आहियो। दुनिया जा माण्हू त कुझु बि सम्झंदा न आहिनि। उन्हनि खे त सम्झाईंदा आहियो कि सिर्फ़ु तव्हां हीअं सम्झो, उन्हनि खे त सम्झाईंदा आहियो कि सिर्फ़ु तव्हां हीअं सम्झो कि असां बाप जे साम्हूं वेठा आहियूं, बाप खे यादि कंदासीं त विक्रम विनाश थींदा। त ईअं असांखे हाणे कर्म कॉन्शियस न ठहिणो आहे। कर्म कंदे हुए बाप खे यादि करिणो आहे। असांजो मेन कमु आहे बाप खे यादि करे विक्रम विनाश करणु। बाप सां पूरो वरसो आहे त कर्म कंदे हुए बि असांखे जे माण्हुनि खे लॻंदो आहे न इहे इम्पॉर्टेंट कमु आहे, इहे पहिरियों करो। ईअं असांजे लाइ इम्पॉर्टेंट कमु आहे बाप जी यादि सां बाप खे यादि करणु पहिरियों, पोइ कमु कंदा हलो त विक्रम विनाश थी वेंदा। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार माया तव्हांजो ॾाढो वॾो दुश्मन आहे। ॿियो त ॿिए जो एतिरो दुश्मन आहे जेतिरो असांजो आहे। मनुष्य त ॼाणंदा ई न आहिनि, तुच्छ बुद्धि आहिनि। बाबा रोज़ तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि तव्हां साहिबज़ादा आहियो, बाप खे यादि करो, ॿियनि खे आप समान ठाहींदा रहो। बाबा रोज़ छा चईंदा आहिनि कि तव्हां साहिबज़ादा आहियो, बाप खे यादि करो, ॿियनि खे आप समान ठाहींदा रहो। असां साहिबज़ादा ऐं बाप खे यादि करूं ऐं ॿियनि खे आप समान ठाहींदा रहूं। तव्हां सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो कि भॻवानु त सचो साहिबु आहे, त असां उन्हनि जा ॿार साहिबज़ादा ठहियासीं न। बाबा साहिब जा असां ॿार साहिबज़ादा आहियूं। तव्हां ॿारनि खे हलंदे फिरदे बुद्धि में यादि रखिणो खपे। सर्विस में दरीची ॾिसी मिसल हड्डियूं बि ॾियणी खपनि। हिते हड्डी ॾियणो त छा ॿियो ई अथाह सुख वैभव खपनि। तबियत कोई इन चीज़नि सां थोरी सुठी ॾींदी आहे। तबियत जे लाइ त यादि जी यात्रा खपे, उहा ख़ुशी रहणी खपे। अरे असां त कल्प माया सां हारदा आया आहियूं। हाणे बाबा असांखे माया ते जीत पाराइनि था। बाप अची करे जीत पाराईंदा आहिनि। हाणे भारत में केतिरो दुख ॾियण वारो रावण, उहो माण्हू सम्झंदा आहिनि एरोप्लेन आहे, मोटर महल आहे, बसि इहो ई स्वर्ग आहे। ईअं न सम्झंदा आहिनि कि इहा दुनिया ई खलास थियणी आहे। लाखों करोड़ो ख़र्च कंदा आहिनि, डैम्स आदि ठाहींदा आहिनि, लड़ाई जो सामान बि केतिरो खणी ईंदा आहिनि। इहे हिक ॿिए जो ख़ात्मो करण वारा आहिनि, निधन जा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॾिसो इहे न सम्झंदा आहिनि कि दुनिया खलास थियण वारी। माण्हू सम्झंदा आहिनि असां ईअं करूं ईअं त स्वर्ग थो थी वञे। लाखों करोड़ ख़र्च कंदा आहिनि, डैम्स आदि ठाहींदा आहिनि, लड़ाई जो सामान बि केतिरो खणी लिकियो अथनि।
इहा हिक ॿ खे ख़ात्मो करण वारा आहिनि, निधन जा आहिनि कि केतिरा लड़ाई झगड़ा कंदा आहिनि, ॻाल्हि न पुछो। केतिरो कचिड़ो लॻो पियो आहे, हिन खे चइबो आहे नर्क। स्वर्ग जी ॾाढी महिमा आहे। बड़ौदा जी महारानी खां पुछो महाराजा काॾे हो, त चईंदा स्वर्गवासी थियो। स्वर्ग कंहिंखे चइबो आहे इहो कोई ॼाणंदो न आहे। केतिरो घोर अंधियारो आहे हिन दुनिया में। तव्हां बि घोर अंधियारे में हुयो। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांखे ईश्वरीय बुद्धि ॾींदो आहियां। बाबा हाणे असांखे ईश्वरीय बुद्धि ॾिनी अथई। पंहिंजे खे ईश्वर संतान साहिब ज़्यादा सम्झो। साहिब पढ़ाईंदा आहिनि शहज़ादो ठहिण जे लाइ। साहिब असांखे छो था पढ़ाइनि? शहज़ादो ठाहिण जे लाइ। हाणे हुन शिव बाबा साहिब जा असां ॿार साहिबज़ादा आहियूं। असांखे बाबा पढ़ाइनि था शहज़ादो ठाहिण जे लाइ। बाबा कहावत ॿुधाईंदा आहिनि, रिढ छा ॼाणे भेड़ छा सम्झे। हाणे त सम्झंदा आहियो मनुष्य बि सभु भेड़ बकरियुनि जी तरह आहिनि, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। छा वेही उपमा कंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में आहे आदि मध्य अंत जो राज। सुठी रीति यादि करो कि असां विश्व में सुख शांति स्थापना करूं था। सुठी रीति यादि करो कि असां विश्व में सुख शांति स्थापना करूं था। जो मददगार ठहींदा उहो ई उचपत पाईंदा। उहो बि तव्हां ॾिसंदा आहियो कि केरु केरु मददगार ठहींदो आहे। पंहिंजी दिलि खां पुछो, हर हिकु पुछे कि असां छा करूं था। असां भेड़ बकरी त न आहियूं। मनुष्य में केतिरो अहंकार आहे, केतिरो गुर कंदा रहंदा आहिनि। तव्हांखे त बाप जी यादि में रहणो आहे। सर्विस में हड्डी ॾियणी त बाबा चवनि था चेक करो। असां भेड़ बकरी त न आहियूं न, त ईअं न असां कुझु सम्झूं नथा ऐं ईअं ई हलंदा था। सर्विस में हड्डियूं ॾियणियूं आहिनि। कंहिंखे नाराज़ न करिणो आहे, न कंहिंसां नाराज़ थियणो आहे। अहंकार बि न अचिणो खपे। असां ईअं कंदा आहियूं, असां एतिरा होशियारु आहियूं। ये ख़्याल अचण बि देह अभिमान। उन्हनि जी चलनि ई अहिड़ी थी वेंदी जो शर्म अची वेंदी। उन्हनि जी शिकिल ई अहिड़ी थी वेंदी कि चलनि ई अहिड़ी थी वेंदी जो शर्म अची वेंदी। नर्क त तव्हां जहिड़ो बाबा चईंदा आहिनि, न त तव्हां जहिड़ो सुख ॿियो कंहिंखे न थी सघे। अगरि देह अभिमान आयो, अहंकार आयो त चलनि अहिड़ी ईंदी जो शर्म ईंदी। न त असां जहिड़ो सुख ॿियो कोई न ॾिसी सघे न कलयुग जी दुनिया में। इहा बुद्धि में यादि रहे त तव्हां चमकंदा रहो। सेंटर ते कोई त सुठा महारथी आहिनि, कोई घोड़े सवार, कोई प्यादा आहे। हिन में ॾाढी विशाल बुद्धि हुजणी खपे। कहिड़ी कहिड़ी ब्राह्मणियूं आहिनि, कोई त ॾाढी मददगार आहे, सर्विस में केतिरी ख़ुशि रहंदी आहे। तव्हांखे नशो चवणो खपे सर्विस बि कर, छा पद पाईंदासीं। माउ बाप खे त ॿारनि जे लाइ रिगार्ड रहंदो आहे न, परंतु उहो पंहिंजो ख़ुदि रिगार्ड न रखंदा आहिनि त बाबा छा कंदा। तव्हां ॿारनि खे थोरे में ई सभिनि खे बाप जो संदेश ॾियणो आहे। चओ बाप चईंदा आहिनि गीता में अक्षर आहिनि, अटे में लूणु मिसल। इहे ह्यूज दुनिया केतिरी वॾी आहे। दुनिया में अचिणो, बुद्धि में अचिणो खपे। ये ह्यूज दुनिया केॾी वॾी आहे, केतिरी वॾी दुनिया, केतिरा मनुष्य आहिनि। इहे बि कुझु बि न रहंदा, कोई खंड जो नाम निशान न रहंदा। असां स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं। असां स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं। कोई बाबा चईंदा आहिनि इहे ॾींहं राति ख़ुशी रहणी खपे कि हाणे असां साहिबज़ादा शहज़ादी ठहिण वारा आहियूं। शहज़ादो बि ठहींदासीं ऐं शहज़ादी बि ठहींदासीं। कि असां साहिबज़ादा जेतिरो असां बाप खे पंहिंजो पीउ सम्झंदासीं, हुन साहिब जे चए ते हलंदासीं त असां साहिबज़ादा वञी करे शहज़ादी ठहींदासीं।
नॉलेज त ॾाढी सहज आहे, सम्झाइण वारा ॾाढा रम्ज़बाज़ खपनि, अनेक प्रकार जी युक्तियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे ॾाढो डिप्लोमेट ठाहियां थो। उहा डिप्लोमेट एम्बेसडर खे चईंदा आहिनि त ॿारनि जी ॿुधी में यादि रहणो खपे। उहो बेहद जो बाप असांखे डायरेक्शन ॾींदा आहिनि। तव्हां धारणा करे ॿियनि खे बि परिचय ॾींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि कि असां हाणे छा कंदा आहियूं, बाबा जे डायरेक्शन ते हली करे धारणा करे ॿियनि खे बि कराईंदा आहियूं। सवाइ तव्हांजे बाक़ी सॼी दुनिया नास्तिक आहे, तव्हां में बि नंबर वारा आहिनि, कोई त नास्तिक बि आहे न। कोई बाप खे यादि ई न कंदा आहिनि, ख़ुदि चईंदा आहिनि बाबा असांखे यादि भुलिजी वेंदी आहे, त नास्तिक ठहियल न। अहिड़े बाप जो साहिबज़ादा ठाहींदा आहिनि, उहो यादि न रहंदो, विश्व जो मालिक था ठहनि। हिन जन्म में छा कौड़ी मिसल कौड़ियुनि जे पुठियां पइजी आहे। कंहिंखे सम्झ में अची वञे, नशो अची वञे कि असांखे भविष्य में एतिरा पदम मिलणा आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि, कोई त नास्तिक बि आहे, बाप खे यादि ई न कंदा आहिनि, ख़ुदि चईंदा आहिनि बाबा असांखे यादि भुलिजी वेंदी आहे, त नास्तिक ठहिणु। अहिड़े बाप जो साहिबज़ादा ठाहींदा आहिनि, उहो यादि न ईंदो आहे, सम्झण में बि ॾाढी विशाल बुद्धि खपे। बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे, तव्हांजे द्वारा ई कार्य कराईंदो आहे। बाबा हर 5000 साल में हिकु बार हेठि अची करे असां द्वारा ई कार्य कराईंदा आहिनि, त असांजी बुद्धि ॾाढी विशाल हुजणी खपे। बाप चईंदा आहिनि मां 5000 वर्ष पोइ अची करे तव्हां द्वारा ई कार्य कराईंदो आहे। तव्हां वारिस केतिरा सुठा आहियो, तव्हां वारिस केतिरा सुठा आहियो। असां केॾा लकी आहियूं कि शिव बाप असां द्वारा ई कर्म कराईंदा आहिनि, शिव बाप असां द्वारा ई कार्य कराईंदा आहिनि। तव्हां वॉरियर्स आहियो, तव्हां वॉरियर्स केॾा सुठा आहियो। वंदे मातरम तव्हांजे लाइ ॻायल आहे न, तव्हां ई पूज्य हुयो, पोइ पुजारी ठहियो, हाणे श्रीमत ते वरी खां पूज्य ठहिणो आहे। त तव्हां ॿारनि खे ॾाढो शांती सां सर्विस करणु खपे, तव्हां में अशांती न हुजणी खपे। जंहिंजी रग रग में भूत भरियल आहिनि उहा छा पद पाईंदा, जंहिंजी रग रग में भूत काम क्रोध लोभ अहंकार भरियल आहे उहा छा पद पाईंदा। लोभ बि ॾाढो वॾो भूत आहे। बाबा सभु ॾिसंदा रहंदा आहिनि, हर हिक जी चलन कहिड़ी आहे। बाबा केतिरो नशो चढ़ाईंदा आहिनि, कोई सर्विस न कंदा, सिर्फ़ु खाईंदा पींदा, त 21 जन्मनि ताईं सर्विस करणी पवंदी। दास दासी बि त ठहींदा न, अगरि असां कुझु बि सर्विस नथा कराऊं, खाऊं पीऊं मस्तु था, त असांखे 21 जन्म सर्विस करणी पवंदी। दास दासी बि ठहींदा, पिछाड़ी में सभिनि खे साक्षात्कार थी वेंदो। पिछाड़ी में दिलि ते त सर्विसेबल ई चढ़ंदा। तव्हांजी सर्विस ई आहे कंहिंखे अमरलोक जो वासी ठाहिणु। असांजी सर्विस छा आहे, कंहिंखे अमरलोक जो वारिस ठाहिणु। ऐं अर्थात पहिरियों वारिस कीअं ठहींदो, अमरलोक जो वासी ठाहिण सां। अमरलोक में केरु हली सघंदो, जो बाप खे पहचानंदो, बाप जो थोरो बि ज्ञान ॿुधो, त उहो अमरलोक जो वासी थी वेंदो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि असांजी सर्विस आहे। कल्ह बाबा चईंदा आहिनि न, त असां हिते छा था करूं। हिकु त असां कर्म कंदे बाप खे यादि करिणो, पहिरियों ई इम्पोर्टेंट कमु, ऐं ॿियनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे, ॿियो इहो इम्पोर्टेंट कमु। चाहे मन सां ॾियो, वाचा सां ॾियो, कर्मणा सां ॾियो, कुझु बि ॾियो। त तव्हां ॼाणंदा आहियो बाप खे यादि करे असां वैशालय खां शिवालय में वेंदा आहियूं। त बाबा हिमत त ॾाढी ॾियारींदा आहिनि कि धारणा करो, देह अभिमान खे धारणा, देह अभिमानी खे धारणा न थी सघंदी। तव्हां ॼाणंदा आहियो बाप खे यादि करे असां
शिवालय में वञूं था त अहिड़ो ठहिणो पवंदो। बाबा त चिठी में लिखंदा आहिनि, लाडला रूहानी साहिबज़ादा हाणे श्रीमत ते हलंदव, महारथी ठहींदव त शहज़ादा ज़रूरु ठहींदव। एम ऑब्जेक्ट इहा आहे, हिकु ई सचो बाबा आहे, तव्हांखे सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झाइनि था। सर्विस करे ॿियनि जो कल्याण बि कंदा रहो। योग बल न त पोइ इच्छायूं थींदियूं, इहा खपे उहा खपे, हेॾे वञिणो आहे, हीअं करिणो आहे, उहा ख़ुशी न रहंदी। अगरि योग बल न आहे न त पोइ इच्छायूं थींदियूं, हीअ खपे, उहा ख़ुशी न रहंदी। चइबो बि आहे न, ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। साहिबज़ादा खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, उहा न आहे त पोइ अनेक प्रकार जी ॻाल्हियूं ईंदियूं रहंदियूं। अरे बाप विश्व जी बादशाही ॾियनि था, बाक़ी ॿियो छा खपे। हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे कि असां केतिरा मिठे मिठे बाबा जी तबियत, हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे कि असां मीठे मीठे बाबा जी छा सर्विस कंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि सभिनि खे मैसेज ॾींदा वञो, साहिब आयो। असांखे सभिनि खे मैसेज छा ॾियणो आहे कि साहिब आयो आहे। भले तव्हां डायरेक्ट ईअं न चई सघंदा आहियो त उन्हनि खे इहे सम्झायो भई असां हाणे परमात्मा खे पहिरियों माण्हू हेठि यादि कंदा हुया, हाणे असांखे परमात्मा चईंदा आहिनि मूंखे मथे ईअं यादि कयो। वास्तव में त तव्हां सभु भाव आहियो। भले चईंदा आहिनि असां सभु भावनि खे मदद करणी खपे। बाबा चईंदा आहिनि कि वास्तव में त तव्हां सभु ब्रदर्स आहियो, पर चईंदा आहिनि असां भाउ खे मदद करणी खपे। हिन ख़्यालात सां भाई चई ॾींदा आहिनि। हिते त बाप चईंदा आहिनि तव्हां हिकु बाप जा ॿार भाई आहियो। असां हिकु बाप जा ॿार केरु आहियूं, भाई आहियूं। हिन ख़्यालात सां भाई चई ॾींदा आहिनि। हिते बाप आहे ई स्वर्ग जी स्थापना करण वारो, हेवन ठाहींदा आहिनि त ॿार द्वारा सर्विस जी युक्तियूं त ॾाढो सम्झाईंदा आहिनि। मित्र संबंधनि खे बि सम्झाइणो आहे। ॾिसो ॿार विलायत में आहिनि, उहे बि सर्विस करनि था। दिन प्रतिदिन माण्हू आफ़तियूं ॾिसी करे सम्झा मरण खां पहिरियों वरसो त वठी वेठो। ॿार पंहिंजे मित्र संबंधनि खे बि उठाए सघंदा आहिनि, पवित्र बि रहंदा आहिनि। बाक़ी निरंतर भाई जी अवस्था रहे उहो मुश्किल आहे। पाप त ॿारनि खे साहिबज़ादे जो टाइटल केतिरो सुठो ॾिनो अथई। पंहिंजे खे ॾिसणो खपे, सर्विस न कंदासीं त असां छा पद पाईंदासीं। बाबा त पंहिंजे ॿारनि खे टाइटल ॾिनई, लेकिन बाबा चईंदा आहिनि तव्हां सर्विस न कंदव त छा पद पाईंदव। अगरि कोई जमा कयो त उहो खाईंदे खाईंदे चुक्तू थी वियो ऐं ॿियो ई हुन में खाते ऐं हुनजे खाते में चढ़ंदो आहे। सर्विस करण वारनि खे कॾहिं बि ख़्यालु न अचे कि असां एतिरो ॾिनो। उन्हनि सां सभिनि जी परवरिश थींदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि, बाबा छा चईंदा आहिनि, मदद करो। बाबा चईंदा आहिनि सर्विस करण वारनि खे कॾहिं ख़्याल बि न अचे कि असां एतिरो ॾिनो। उन्हनि सां सभिनि जी परवरिश थींदी आहे। इन करे मदद करण वारनि जी ख़ातिरी बि थींदी आहे। सम्झाइणो खपे, उहो खिलाइण वारा आहिनि। रूहानी ॿार तव्हांखे खिलाइनि था त उन्हनि जी सेवा कंदा आहियो, हीअ ॾाढो हिसाबु थींदो आहे। मनसा वाचा कर्मणा उन्हनि जी सेवा ई न कंदा त उहो ख़ुशी कीअं थींदी। त बाबा चवनि था कि ॾिसो जेका मदद कंदा आहिनि उन्हनि खे बि त असांखे ख़ातिरी ॾियणी पवंदी न कंदासीं त पोइ बोझ चढ़ंदो, ख़ुशी कीअं थींदी।
शिव बाबा खे यादि करे भोजन ठाहींदा आहियो त हुनजी ताक़त मिलंदी। दिलि सां पुछणो, असां सभिनि खे राज़ी कंदा आहियूं। महारथी ॿार केतिरा सर्विस कंदा आहिनि। बाबा रेगज़ीन ते चित्र ठाहींदा आहिनि। इहे चित्र कॾहिं टुटंदा फुटंदा न। बाबा जा ॿार वेही आपे ई भेजे ॾींदा आहिनि। बाबा पोइ पैसो काॾे लाहींदा, बाबा पोइ पैसो किथां लाहींदा। इहे सभु सेंटर्स कीअं हलंदा आहिनि, ॿार ई हलाईंदा आहिनि। शिव बाबा चवंदा आहिनि, मूं वटि त हिकु कौड़ी बि न। अॻियां हली करे तव्हांखे आपे ई अची करे चवंदा, असांजे मकान तव्हां कम में लॻायो। तव्हां चवंदव हाणे टू लेट थी वियो आहे। बाबा आहे ई ग़रीब निवास। बाबा आहिनि ई ग़रीब निवास। ग़रीबनि वटि छा, किथां आयो? कोई त करोड़पति पदमपति बि आहिनि। उन्हनि जे लाइ हिते ई स्वर्ग आहे। इहा आहे माया जो पॉम। बाबा चवंदा आहिनि, ॾिसो असांखे अॻियां हली करे माण्हू मकान बि ऑफर कंदा, हाणे केॾो करनि था, पर चईंदासीं टू लेट। बाबा त ग़रीब निवाज़ आहे। ग़रीबनि वटि किथां आयो? कोई त करोड़पति पदमपति बि आहिनि। उन्हनि जे लाइ हिते ई स्वर्ग आहे। इहे माया जो पॉम्प आहे न। उन्हनि खे फल आदि, इहा माया जो पॉम्प आहे। उनजो फल, उनखे उनजो फॉल थिए थो। बाबा हाणे जो त हाणे माया जो पॉम्प किरे थो न। बाप चवंदा आहिनि त पहिरियों साहिबज़ादा ठहो, पोइ शहज़ादी ठहींदा। पहिरियों साहिबज़ादा ठहो, पोइ शहज़ादी ठहींदा। परंतु एतिरी सर्विस बि करे करे ॾेखारियो। ॾाढा ख़ुशी में रहणो खपे। असां साहिबज़ादा आहियूं, पोइ शहज़ादा ठहिण वारा आहियूं। शहज़ादा तॾहिं ठहींदव जॾहिं ॾाॾनि जी सर्विस कंदा। शहज़ादा कॾहिं ठहींदासीं? जॾहिं असां ॾाॾनि जी सर्विस कंदासीं। केतिरी ख़ुशी जो पहाड़ो चढ़णो, केतिरी ख़ुशी जो पहाड़ो चढ़णो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिंखे कंहिंसां कॾहिं बि नाराज़ न करिणो आहे। कंहिंखे कॾहिं बि असांखे नाराज़ न करिणो आहे, न नाराज़ थियणो आहे, न करिणो आहे। पंहिंजे हमजिन्स जो बाबा चवंदा आहिनि, पंहिंजी होशियारी जो या सर्विस करण जो अहंकार न ॾेखारिणो। पंहिंजी होशियारी जो या सर्विस जो सेवा करण जो अहंकार न ॾेखारिणो। जीअं बाप ॿारनि जो रिगार्ड रखंदा आहिनि न, ईअं स्वयं जो बि रिगार्ड रखणो। ॿियो आहे योग बल सां पंहिंजी सभु इच्छाऊं समाप्त करे सदा हिन ख़ुशी व नशे में रहणो आहे कि असां साहिबज़ादा सो शहज़ादा ठहिण वारा आहियूं। सदा शांति में रही करे सर्विस करिणो आहे। रग रग में जो भूत भरियल आहिनि उन्हनि खे कढो। वरदाना ब्रह्मण जीवन में बाप द्वारा लाइट जो ताज प्राप्त करण वारा महान भाग्यवान आत्मा। संगम युगी ब्रह्मण जीवन जी विशेषता है पवित्रता। पवित्रता जी निशानी आहे लाइट जो ताज। पवित्रता जी निशानी आहे लाइट जो ताज। ये कोई ताज नज़र न ईंदो जो हर ब्राह्मण आत्मा के बाप द्वारा प्राप्त आहे। मतिलबु हिकु असां में हिकु उहो लाइटनेस प्योरिटी जी चमक नज़र अची वेंदी आहे। पवित्रता जी लाइट जो ताज हुन रतन जहिड़े ताज सां अति श्रेष्ठ आहे। महान आत्मा परमात्मा भाग्यवान आत्मा
ऊंची ते ऊंची आत्मा जी निशानी आहे। कहिड़ी ताज निशानी आहे? पवित्रता जो ताज। त महान आत्मा परमात्म भाग्यवान आत्मा ऊंची ते ऊंची आत्मा जी ताज निशानी आहे। बाप दादा हर हिकु ॿार खे जन्म सां ई पवित्र भव जो वरदान ॾींदा आहिनि, जंहिंजो सूचक आहे लाइट जो ताज। स्लोगन आहे बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा इच्छाउनि खे वश पोजीशन। बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा इच्छाउनि वटि कोई पोजीशन। स्लोगन आहे बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा इच्छाउनि जे वश परेशान आत्माउनि जी परेशानी दूर करो। बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा इच्छाउनि के वश इच्छाऊं जे वश परेशान आत्माउनि जी परेशानी खे दूर करो। असांजी बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा जेकी आत्मायूं इच्छाउनि जे वश आहिनि न, उहे बि आत्मायूं परेशान खां दूर थी वेंदियूं। इच्छाउनि जे वश माण्हू परेशान आहे, लेकिन उन संडे ॾींहुं बाबा चई न पंहिंजी त्याग तपस्या सेवा जा वाइब्रेशन पूरे विश्व में फैलाए। त जॾहिं असांखे बेहद जी वैराग्य वृत्ति ईंदी वेंदी, अर्थात सभु कुझु यूज़ कंदे हुए कोई ममत्व न, जो आहे उन में ख़ुशि, कोई इच्छा न, कोई लोभ न, कोई लालच न, कोई विकार न, त उहो वाइब्रेशन पूरे विश्व में फैलंदा आहिनि, जंहिंसां ॿियूं आत्मायूं बि पंहिंजी इच्छाउनि जे वश परेशानी थींदी आहे उन्हनि सां मुक्त थी वेंदी, अर्थात ॿियूं आत्मा बि इच्छा मात्रम अविद्या थी वेंदी। त अॼु बाबा चई सदा यादि रखो कि मां साहिब जो ॿार केरु आहियां? साहिबज़ादो आहियां। साहिब जो ॿार साहिबज़ादो आहियां। बाबा खे यादि करे, बाबा जी श्रेष्ठ मत ते हली करे पूरे विश्व जी सेवा करे मां शहज़ादो शहज़ादी ठहिण वारी आहियां। ॿियो बाबा अॼु असांखे चयईं कि असांखे कर्म कॉन्शियस न ठहिणो आहे। ये करिणो आहे, ये करिणो आहे, ये करिणो, उहो त करिणो ई आहे, लेकिन असांखे यादि रखिणो आहे कि रोटी त मूंखे ठाहिणी आहे, लेकिन मेन कमु छा आहे? रोटी ठाहींदे हुए मूंखे बाप खे यादि करिणो आहे ताकी मुंहिंजा विक्रम विनाश थी वञनि, ताकी मूं में दैवी गुणनि जी धारणा अची वञे, ताकी मां संपूर्ण पवित्र आत्मा शुद्ध आत्मा थी वञा बाप समान, ताकी मां बाबा सां वरसो पूरो वरसो वठी सघां, बाप समान ठही सघां। त ॿियो सभिनि पंहिंजी पॉइंट, कोई बि ॻाल्हि जो अहंकार न ॾेखारिणो, स्वयं जो बि रिगार्ड रखो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,